थर में ग़िज़ाई खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विखे अॼु वधीक 5 ॿारड़ा फ़ौत थी विया। मिठी सिविल अस्पताल में दाख़िल गुल मोहम्मद, अर्ज़ अहमद, सदाम, विष्णुमल ऐं कांजी भील जा ताज़ा ॼावल ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंगु 55 थी वियो, जॾहिं त हलंदड़ साल 395 ॿारड़ा फ़ौत थी चुका आहिनि। 100 खां वधीक ॿारनि जो मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज जारी आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ नोड़ियो खां। मुमताज़, आगाह कजो, ग़िज़ाई खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी सां ॿारनि जे फ़ौत थियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। रुगो इन ऑगस्ट महीने में 55 ॿार फ़ौत थिया आहिनि। जी बिल्कुल, थर में ग़िज़ाई किल्लत ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे ॿारनि जे मौत वारनि वाक़िअनि ते अञा ताईं बि को ज़ाब्तो अची न सघियो आहे। उल्टो ॾींहों ॾींहुं ॿारनि जे मौत वारनि वाक़िअनि में इज़ाफ़ो थींदो वञे पियो। मिठी सिविल अस्पताल आहे जिते हिन वक़्तु 5 ॿारड़ा जेके आहिनि उहे खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे मौत जो खाज बणिजी विया आहिनि। उन खां पोइ हलंदड़ महीने जेको फ़ौती ॿारनि जो अंगु आहे उहो 55 थी वियो आहे। हलंदड़ साल फ़ौती ॿारनि जो अंगु 395 थी पहुतो आहे। मजबूरी तौर ते मिठी अस्पतालूं आहिनि उते हिन वक़्तु जेको 100 खां वधीक ॿारड़ा ज़ेरे इलाज ॿुधाया वञनि था, जिन में बि अक्सरियत ग़िज़ाई किल्लत जे शिकार ॿारनि जी आहे। जेके मिठी सिविल अस्पताल में अॼु 60 ॿार ज़ेरे इलाज हुआ, उन्हनि मां अॼु 5 ॿार जेके आहिनि उहे मौत जो खाज बणिजी विया आहिनि। जी मुमताज़, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।